नाज़रीन, जोंगल लॻ ॻोठ रजबली पहोड़ में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जो कम 3 सालनि खां वठी मुकम्मल न थी सघियो आहे, जंहिं सबब केतिरा ई ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। इन हवाले सां पेश आहे सुहेल अहमद जी हीअ रिपोर्ट। बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं ॻोठ रजबली पहोड़ में। ॻोठ रजबली पहोड़ जी प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग हिन महिल ताईं मुकम्मल थी न सघी आहे। ठेकेदार अध में कमु छॾे ग़ाइब थी वियो आहे। हिन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठणा, पुछंदासीं ॻोठण खां वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, स्कूल बंदि पियो आहे, ठेकेदार लाइ कार्य आहे, कमु अध में रुकियो पियो आहे। असांजा नंढड़ा ॿारड़ा सॼो ॾींहुं रस्ते जे मथां रांदि खेॾनि था। हिते स्कूल में सॼो ॾींहुं किन कचिरो लॻो पियो आहे, सॼो ईअं सम्झो चोरनि जा मोर्चा ठाहिया पिया आहिनि। असां ग़रीब माण्हू परेशान थी विया आहियूं। असांजा हाल इहे लॻा पिया आहिनि। असां हिन महिल ते पंहिंजी अछी ॾाढ़ी थी वई आहे, पाण तालीम न कईसीं, चऊं था हाणे जेका नंढड़ा तालीम कनि, पर नंढड़ा सॼो ॾींहुं परेशान आहिनि, वेठा आहिनि रोड जे मथां रांदड़ खेॾंदा। साईं, असां जेकम बाद DCO खे अपील था कयूं, ॿियो 3 साल आहे असांजो स्कूल बंदि आहे। ॿारड़ा असांजा दरपदर थी विया, सफ़ा बेतालीम खां सवाइ कोई शौर न आहे, न असांजो को वाहुर करण वारो, न ॻाल्हि न पंद। अॼु तव्हां महिरबानी करे आया हो। असां वज़ीर आला खे बि अपील था कयूं ऐं जेकम बाद DCO खे अपील था कयूं त असांजे को वाहुर करे। स्कूल जा हाल हे लॻा पिया आहिनि। 3 साल आहे, ठेकेदार पैसा खाई वियो आहे, हलियो रिजब मलिक वरी हेॾे मुंहुं बि न कयो अथई, अलाए काॾे वरितो आहे, ॿिया कमु कंदो वरितो आहे। हिते असां जो को वाली वारस कोन्हे को, बसि तव्हां ई कयो का असांजी वाहुर, असांजे यतीमनि मासूम। DCO साहब खे अर्ज़ु आहे साईं, असांजे स्कूल में 3 साल थी विया आहिनि, मुकमिल कमु न थियो आहे, कमु रहिजी वियो आहे यको। उन खां पोइ ॿार दरपदर आहिनि असांजा। हाणे उन्हनि खे अर्ज़ु आहे त असांजो जल्द में जल्द कमु थियो वञे, जीअं असांजा ॿार पढ़ी कामयाबु थियनि। जी बिल्कुलु, जीअं त तव्हां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॻोठाणनि जो वधीक चवणु आहे त असांजे स्कूल जो निज़ाम गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां धरम भरम आहे। असांजा ॿारड़ा परे परे ताईं पढ़ाई लाइ वञी रहिया आहिनि, जंहिंमें असांखे ॾुखियाई पेश अचे थी। असां वज़ीर आला सिंध ऐं DC जेकमाबाद खां पुरज़ोर अपील कयूं था त महिरबानी करे असांजे स्कूल जो कमु जल्द खां जल्द मुकमिल कयो वञे, जीअं असांजा ॿारड़ा तालीम पिराए सघनि। कैमरा टीम सां गॾु सुहेल अहमद बगलानी, रिपोर्टर जोंगल।